बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम। प्यारा सजणऊ साथियऊ ॿुधंदड़ऊ असांजे सथ जा साथी दोस्तो, तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम इन दुआ सां त शाल हमेशह मुस्कुराईंदा रहो, शाद ऐं आबाद रहो। दोस्तो, असांजी अलफ़ लैला सीरीज़ जारी ऐं सारी 72 क़िस्तूं तव्हां सॼणनि जे साम्हूं असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन कड़ीअ जी क़िस्त नंबर 73 तव्हां दोस्तनि जे ख़िदमत में। दोस्तो, 72 क़िस्त में तव्हांखे ॿुधायोसीं नेमत नाम खे ॻोल्हण जे लाइ शाही महल में पहुतो औरताणे रूप में, ऐं हुन जेको हिन खे सम्झायो हो त खाॿे पासे वञजां, हे भुलिजी साॼे पासे ॾे हलियो। हुन चयसि 5 कमरा छॾे 5 कमरे में वञजां, हिन 6 कमरा छॾे 7 कमरे में हलियो। उते जीअं वियो ॾिसे त हिकिड़ो तख़्त पियो आहे, बादशाही तख़्त पियो आहे। हे वञी उन तख़्त ते वेठो। हीअ अञा उते वेठो ई मस पंहिंजे हाल ते गौर वेठो पियो करे त ख़लीफ़े अमीरुल मोमिनीन जी भेण आई अंदरि। उन सां गॾु उन जी कनीज़ हुई। उन जो हिन खे ॾिठो त सम्झी वई त हीअ बि का कनीज़ आहे, छो जो हुन औरताणो बेस हिन खे पारायो, मेकअप वग़ैरह कराया आहिनि। हीअ अॻिते वधी हिन खां पुछई त कनीज़ तूं केरु आहे, छा आहे तुंहिंजो हाल, हिते तोखे केरु वठी आयो आहे। हीअ परेशान थी वियो। हिन खां को जवाबु ठहे ई न पियो, छा वरंदी ॾेसि। उन ते हुन चयसि जेकॾहिं तूं मुंहिंजे भाउ जी ख़लीफ़े जी तूं आहीं कनीज़, ऐं उहो तोसां को नाराज़ु थियो आहे त मां भला उनखे तुंहिंजी सिफारिश कयां त उहो तोसां राज़ी थिए। हिन जो अकुलु कमु न पियो करे, हे जवाबु न पियो ॾेई सघे। हाणे ख़लीफ़े जी भेण पंहिंजी कनीज़ खे चयो त तूं दर ते बीह, हेॾे अंदरि कंहिंखे अचणु न ॾे। हुनखे उते दर ते बीहारे पाण नेमत ॾे अॻिते वधी। नेमत सुहिणो त गई हुयो, वरी औरताणो जो वेस वॻा पातल हुअसि, मेकअप उहे त ज़बरदस्त सुहिणो। हिन जो ॾिठी हिन जी सूंहं ॾिसी हीअ बि परेशान थी वई। हिन खे चई त छोकिरी मूंखे सही ॿुधाए, तुंहिंजो नालो छा आहे, तूं हिते आई कीअं। मां सभु कनीज़ूं सुञाणियां, मां तोखे हिते महल में कॾहिं ॾिठो त न आहे। हिन खां आवाज़ु निकिरे ई कोन पियो। ही चुप वेठो पियो ॿुधेसि। हा, इन ते ख़लीफ़े जी भेण खे कावड़ लॻी। हिकिड़ी खसीस कनीज़, मां पंहिंजी ॻाल्हायां, मूंखे वरंदी नथी ॾे। हुन नेमत जे हीअं सीने ते ईअं चपाट हणिबी आहे, धकु हणिबो आहे, ईअं सीने ते जो थप्पड़ हईं। जेसि ताईं नेमत पाण संभाले त हिन थप्पड़ हईं। थप्पड़ जो हईं त हिनखे महसूसु थियो त हिनखे छातियूं त कोन्हनि। हिते हिनखे शक पियो। हिन हूअं बि ख़ली बादशाह हुया, कनीज़ूं त हुननि जूं ग़ुलाम ज़र ख़रीद। त हिन सोचियो त मां हिन जा कपिड़ा लहाए ऐं हिनखे ॾिसां त छा चकर छा आहे। ॻाल्हाए बि न थी ऐं धकु हणी थोमांसि, ॾिठो त छातियूं बि कोन्हनिसि। हिते नेमत सम्झी वियो त हाणे माना हिनखे शक पियो आहे। हिते नेमत ॻाल्हायुसि त मुंहिंजी आका, मां ग़ुलाम आहियां, मूंखे तूं ख़रीद कर। मां तुंहिंजी पनाह में अचणु थो चाहियां, मूंखे पनाह ॾे, मूंखे साम कर। हुन चयसि त ठीकु आहे, तूं परेशान न थी, तोखे को नुक़सानु न पहुचंदो, तुंहिंजो वार वांगुरु न थींदो। पर पहिरियों मूंखे तूं इहो ॿुधाए त आहीं केरु, तोखे हिन मुंहिंजे महल में आंदो कयां। हाणे नेमत सोचियो त हाणे ॻाल्हि ज़ाहिर करणी आहे। नेमत ॿुधाए त मुंहिंजो नालो नेमत बिन रबी आहे, मां गूफ़े जो रहण वारो आहियां, गूफ़े जो रहवासी आहियां। मुंहिंजी हिकिड़ी कनीज़ हुई नाम, दोखे सां मुंहिंजी उहा कनीज़ मूं वटां निकिरी वई आहे, दोखे सां खॼी वई आहे।
उन जे ख़ातिर पंहिंजी जान खे जोखे में विझी अची हिते पिया थो। उहो मां बि सम्झां थो त ख़लीफ़े जे महल में वञणु बसि इहा रिस्क तॾहिं कई। हजाज जेको आहे, हजाज बिन यूसुफ, उहो धोखे सां मुंहिंजी कनीज़ खणी उन हिन महल में पहुचाई। हिते शहज़ादी चयसि त ठीकु आहे, तूं ॻणती न कर। पंहिंजी कनीज़ खे सॾु कई त नाम जेका आहे, हाणे साईं नई आई हुई ऐं ख़लीफ़े जी मंज़ूर नज़र जो हुई। ख़लीफ़े खे सूखड़ी थी हजाज ॾिनी हुई त ॼण महल में सभिनी खे ख़बर हुई। हिन कनीज़ खे चयो त इहो वञु नैम जे महल ॾे वञु, नैम जे महल ॾे वञु। कनीज़ निकिती, कनीज़ जी उते बहती। हिते हूअ जेका आई, जेका हिनखे नेमत खे वठी आई महल में, उहा अॻई वञी नैम वटि पहुती। उन पुछियोसि त ॾे ख़बर, नैम तो वटि आयो? हुन चयोसि त मूं वटि त कोन आयो। हुन चयोसि त पोइ ईअं त न आहे त हे भुलिजी न पियो हुजे, तुंहिंजे महल जे बजाए वरी कंहिं ॿिए महल में हली वियो हुजे। नैम चए ईअं थो थिए त पोइ त हे पाण बि मरंदो, मूंखे बि माराईंदो, ईअं सम्झो सभिनी जो मौत थींदो। हे ॿई इन में परेशान हुजनि त वियो काॾे। हाणे होको बि कीअं ॾियूं, पुछा बि कीअं कयूं, इहे अञा इन सोच में हुजनि त ख़लीफ़े जी भेण जे नौकरियाणी खे मोकिलियो, उहा बि अची नैम खे सलाम कई। नैम खे सलाम करे चई त मुंहिंजी मालिकाणी तोखे घुरायो आहे त तूं हुन सां गॾु मानीअ जी दावत ॾिनी अथई, त हुन सां मूं सां गॾु अची मानी। ख़लीफ़े जी भेण जो हुकुम हुयो। नैम चयो त अखियुनि ते। हिते हुन धूती हिनखे चयो त मूंखे लॻे थो त नेमत ख़लीफ़े जी भेण वटि आहे। हीउ जेको तोॾे हिन महिल नियापो आयो आहे न, लॻे थो त ख़लीफ़े जी भेण वटि। ऐं सॼो राज़ हिन महिल आउट थी वियो। नैम परेशान थी, हाणे ख़बर कीअं पई, नेठि उथी, नियापो जो आयुसि उथी वियो, ख़लीफ़े जी भेण वटि वई। ख़लीफ़े जी भेण वटि जीअं वई त ख़लीफ़े जी भेण, नेमत वेठो हुजे मायाणे वेस में, ख़लीफ़े जी भेण चयसि त हे ॾिस तुंहिंजो आका मूं वटि वेठो, मूंखे लॻे थो त ग़लतीअ सां हिते अची विया, मुंहिंजे महल में ग़लतीअ सां अची विया। पर परेशान न थी, न तोखे को नुक़सानु पहुचंदो न नेमत। हिनखे जो आथत मिलियो, ॾिठई बि नेमत खे, ख़ुशि थी। दिलि ते जेको मूंझ हुअसि उहा मूंझ लथी। पहिरियों त ॻणती इहा आई त अलाए काॾे भुलिजी वियो, राज़ आउट थी वियो, त पाण बि मरंदो, मूं लाइ बि मसइलो थी वेंदो। पर हाणे भेण जो, हुनजी ख़लीफ़े जी भेण हिनखे आथत ॾिनी ऐं अखियुनि सां ॾिठई बि हुनखे, इत्मीनान थियुसि, नेमत ॾे अॻिते वधी। नेमत जीअं हिनखे ॾिठो त नेमत बि उथियो, नेमत उथियो, ॿई हिक ॿिए सां मिलिया। ख़लीफ़े जी भेण चवनि त हाणे वेहो, हाणे वेहो, मूंखे सोचणु ॾियो त हिन मसइले जो हल कीअं कढां, हिन मसइले जो हल कीअं कढां। हाणे तरसो, तकड़ न आहे कहिड़ी, सोचो, मूंखे सोचणु ॾियो। हिननि हे दुआऊं कयसि ॿिन्ही। हिननि चयसि त तुंहिंजो हुकुम असांजी अखियुनि ते, जीअं तोखे सम्झ में अचे बसि असांजो गिलो कर। हुन चयो मां कसम खणी थी चवां त तव्हांखे को नुक़सानु न पहुचां, मां तव्हांजे ई भले लाइ थी सोचां। हिन पंहिंजी कनीज़ खे चयो त खाधो बि खणी अच, शराब बाज़ अची वियो, दस्तरखान विछाइजी वियो, सभिनी खाधो शराब वग़ैरह पीतनि। नेमत परेशान हुजे, हाणे हितां निकिरूं कीअं, हीअ त चवे थी, पर हाणे महल में अलाए छा थींदो। ख़लीफ़े जी भेण नेमत खे चए त तूं हिनखे पंहिंजी कनीज़ खे पसंदि कंदो, कनीज़ सां मोहबत अथई। हिन चयसि त मुंहिंजी मालिकाणी इन जी मोहबत त मूंखे अची हिते पहुचायो आहे, ॾिसे थी जान जोखे में विझी अची हिते पहुतो। हिन चयसि त
ख़ुदा न करे त तव्हां ॿिन्ही खे केरु जुदा करे। हाणे तव्हां बसि दिलि जाए करे ख़ुशि थियो, परेशान न थियो। ॿई ॾाढा ख़ुशि थिया। नाम सारंगी घुराई, उन जो तारूं ठीकु करे हिकिड़ो राग ॻाई, राग अहिड़ो ॻाई जो सभु ॾाढा ख़ुशि थी विया। उन खां पोइ साॻे सारंगी वरी नेमत खे ॾिनई त हाणे तूं ॻाए। हुन बि अहिड़ो ॻायो दर्द खां, सभिनी वाह वाह कई। शराब जी महफ़िल बि हली पई, राग जी महफ़िल बि हली पई, सभु ईअं मस्तियुनि में हुजनि। ईअं भाउ ओचितो ख़लीफ़ो अची वियो महिल, अमीरुल मोमिनीन महिल में। जीअं ख़लीफ़ो अंदरि टपियो, सभिनी जी नज़र ख़लीफ़े ते पई त सभु अदब खां उथी बीठा, झुकी सलाम कनि। ईअं ख़लीफ़े जी नज़र पइजी वई नाम ते। हुन ॾिठो त नाम जे हथ में सारंगी आहे वॼाइण वारी। ॾिसी चई त नाम शुकुरु आहे ख़ुदा जो, जंहिं तोखे हे बीमारी आई, कहिड़ी तकलीफ़ आई, कुझु तोखे वणे कोन पियो, न खाइणु न पीअणु, ऐं ॾिस त हिन महिल तुंहिंजी तबियत सही थी आहे, जो साज़ खई वेठी आहे, शुकुरु आहे। वरी नेमत खे ॾिठई, अञा उहो साॻियो ज़नाने लिबास में ई हो। पंहिंजी भेण खे चई त हीअ कनीज़ केरु आहे? हिन जी भेण चयसि हीअ मुंहिंजी कनीज़ आहे, हीअ मुंहिंजी कनीज़ आहे। मुंहिंजी कनीज़ आहे। ऐं नम जेका आहे सा नम ॾिसींदो, जेको अॼु तबियत नम जी सही थी आहे, सो नम हिन जे हथ खां सवाइ कंहिं ॿिए खां नथी खाए। ख़लीफ़े चए त पोइ ठीकु आहे, सुभाणे नम जो जेको महल आहे न, उन जे पासे में हिन जे लाइ कमिरो ख़ाली करायो। हिन जो कमिरो ख़ाली कयो ऐं हिनखे हर क़िस्म जी सहूलियत ॾियो, का ज़रूरत हिन जी जेका ज़रूरत हुजे उहा पूरी कयो, छो जो मां नम खे ख़ुशि ॾिसणु थो चाहियां। ख़लीफ़े भेण खे चए त मानी घुरायो, दस्तरखान विछाइजी वियो, ख़लीफ़े खाधो। ख़लीफ़ो खाई वरी इन्हनि वटि वेही रहियो। वरी पीअण जी महफ़िल शुरू थी। ख़लीफ़े हिकिड़ो जाम भरे ऐं नाम ॾे खे ॾिनो ऐं चई त मूंखे कुझु ॻाए ॿुधाए। नाम उहो पी वरी सारंगीअ ते ॻाइण लॻी। ख़लीफ़े ॿुधो, ख़लीफ़े चयो त वाह सुभान अल्लाह, छा त रब तोखे गलो ॾिनो आहे, छा त रब तोखे आवाज़ु ॾिनो आहे, छा त रब तोखे सोज़ ॾिनो आहे। केॾो त तुंहिंजो आवाज़ु प्यारो आहे, लहजो केॾो साफ़ अथई। हीअ आधी राति ताईं इहा महफ़िल पई हले। आधी राति थी, ख़लीफ़े जी भेण ख़लीफ़े खे चयो त अमीरुल मोमिनीन हिकिड़े वॾे माण्हूअ हिकिड़ी कहाणी लिखी आहे, जेका मुंहिंजी नज़र मां गुज़री आहे, मुंहिंजी नज़र मां गुज़री। ख़लीफ़े पुछियुसि त कहिड़ी कहाणी आहे? हिन जी भेण चयसि त अमीरुल मोमिनीन कूफे में हिकिड़ो नौजवान रहंदो हो, उनजो नालो हो नेमत बिन रबी। उनजी हिकिड़ी बानी कनीज़ आई, बसि हुनखे किथां मिली वई, हुन ख़रीद कई, ॾाढो कनीज़ सां मुहबत कंदो, ऐं कनीज़ जी बि इन सां वॾी मुहबत आई। एतिरे क़दुरु जो उहे ॿई जेके उन्हनि जी तरबियत बि ॼण गॾु थी, गॾु पलिया निकिना। जॾहिं हू जान थिया ऐं हिननि खे मुहबत जी ख़बर पई त ज़माने हिननि ते मुसीबत आणे छॾी, हिननि ॿिन्ही खे वीचारनि खे हिक ॿिए खां जुदा करे छॾियो। साड़ूलनि माण्हुनि मकर फ़रेब करे
हिन जी कनीज़ खे हुन जे घरां चोराए ऐं चोरनि वरी उहा 10,000 दीनार में हिकिड़े बादशाह जे हथ ते खपाए छॾी। ॿई हिक ॿिए खां सवा परे थींदा कोन हा। हे जॾहिं जो थियो त हूअ बि परेशान, हे वीचारो बि परेशान, मज़ो न पियो अचेसि। उन जे करे जेको नेमत हुयो उन पंहिंजो घरु ॿार ऐश इशरत सभु छॾे निकितो उन जी तलाश में निकितो। उहो पंहिंजो सिर सहाए वञी उन सां मिलियो। नेमत चङो टाइम पंहिंजे ख़ानदान ऐं वतन खां परे रहियो ऐं पोइ हुनखे हिकिड़ी राह सुझी त कीअं मां पंहिंजे उन कनीज़ सां मिलंदुसि। नेठि महिनत सां मुशक़त सां वञी उते पहुतो। उन कनीज़ जो नालो, हाणे माने सॼी ॻाल्हि पई करे, उन कनीज़ जो नालो नाम हो। हे ॿई वीचारा अरसे खां हिक ॿिए खां परे हुआ। जीअं जो मिलिया ॾाढा ख़ुशि थिया, पर अञा वीचारा मिली वेठा ई मस। ख़ुशी अञा पूरी हिननि जी कान थी त बादशाह पहुची। उहो बादशाह पहुची वियो जंहिं उन कनीज़ खे चोरनि खां ख़रीद कयो। बादशाह कावड़ में अची न अॻिते ॾिठो न पोइते। बादशाह ॿिन्ही खे क़तलु करण जो हुकुम ॾेई छॾियो बिना कंहिं हक़ इंसाफ़ जे। बिना कंहिं सोच वीचार जे बादशाह इहो हुकुम ॾेई छॾियो। अमीरुल मोमिनीन, उन बादशाह जी बेइंसाफ़ीअ मुतालिक़ तव्हांजो छा ख़्यालु आहे? हाणे तव्हांजो छा ख़्यालु आहे त बादशाह बेइंसाफ़ी कई या न कई? वाह जी, हिन जी भेण हुई। माना इहो कहाणीअ में बादशाह खे सॼो ॿुधाए बि पई। हाणे बादशाह खां कहाणीअ में पंहिंजो फ़ैसिलो पई वठे। हाणे तव्हां ॿुधायो बादशाह सलामत, त उन बादशाह इहो हक़ जो फ़ैसिलो कयो जो उन्हनि ॿिन्ही खे मारण जो हुकुम ॾेई छॾे बिना कंहिं सोच जे। ख़लीफ़े चयो त ॾाढो अजीब फ़ैसिलो आहे। उन बादशाह जंहिं इहो फ़ैसिलो कयो त हिननि ॿिन्ही खे क़तलु कयो, उन बादशाह खे लाज़िमी हुयो त बादशाह हुननि खे माफ़ करे। बादशाह हुननि खे माफ़ करे ऐं टिनि ॻाल्हियुनि जो बादशाह खे लिहाज़ रखिणो। पहिरियों त ॿई हिक ॿिए सां मुहबत पिया कनि। ॿियो त ॿई उन जे घर में हुया, महल में हुया ऐं हुन जे कब्ज़े में हुया। ऐं टियों त बादशाह खे फ़ैसिले में जल्दी न करणु खपे ऐं ख़ासि करे उहो अहिड़े मसइले में जंहिंमें बादशाह पाण इन्वॉल्व हुयो, छो जो बादशाह पाण त उहा चोरनि खां ख़रीद कई। बादशाह नारो कमु न कयो, झटिको कमु कयो। इन ते इन जी भेण बादशाह खे चयो त अदा, नाम खे चयो त कुझु ॻाए, नाम खे चयो त कुझु ॻाए ऐं ॿुध त उहो छा थी ॻाए। बादशाह वरी नाम खे चयो ॻाए। नाम वरी सारंगी खई, अहिड़ो ॻाई अमीरुल मोमिनीन ॾाढो ख़ुशि थियो। ॾाढो ख़ुशि थियो। इन ते इन जी भेण बादशाह खे ख़ुशीअ में ॾिसी ऐं भेण बादशाह खे चयो त अदा, जेको शख़्स न पंहिंजो को फ़ैसिलो करे त उन ते लाज़िमी आहे त उन पंहिंजे फ़ैसिले ते पूरो बीहे ऐं पंहिंजे उन कौल खे पाड़े। हाणे तो ईअं सम्झो त इहो फ़ैसिलो करे हुकुम लॻायो आहे, मां तोखां जेका राय वरिती।
ख़लीफ़ो चए त हे छा थी चए? ख़लीफ़े खे ईअं चई, हिन नेमत खे बि चयो त उथ, ऐं नम खे बि चई त उथी बि। हे ॿई जो उथी बीठा। ख़लीफ़ो परेशान थी वियो। इते ख़लीफ़े जी भेण ख़लीफ़े खे चयो त अमीरुल मोमिनीन, हीअ जेका नम तुंहिंजे साम्हूं बीठी आहे, इन खे हिजाज बिन यूसुफ ठॻीअ सां उनजे मालिक जे घरां चोराए ऐं तो वटि आंदो। ऐं हीउ जेको माण्हू बीठो आहे तुंहिंजे साम्हूं, हीउ जेको माण्हू बीठो आहे तुंहिंजो साम्हूं, हीउ उनजो मालिक आहे। हे उनजो मालिक आहे, नेमत बिन रबी। मां तोखे पंहिंजे अबनि ॾाॾनि जो वास्तो ॾेई थी चवां त तूं हिननि खे माफ़ु कर, छो जो तूं पाण पंहिंजी राय में चई चुको आहे त हुननि खे माफ़ु करणु खपे हा। छो जो हे तुंहिंजे कब्ज़े में, हिननि तुंहिंजो नीमक खाधो आहे, पाणी पीतो अथनि। मां तोखे हिननि जी सिफारिश थी कयां ऐं दरख़्वास्त बि थी कयां, भेण थी सिफारिश थी कयां, ऐं हिकिड़ो आम माण्हू थी मां तोखे हिकिड़ी दरख़्वास्त थी कयां त तूं हिननि खे माफ़ु कर, हिननि खे माफ़ु कर। ख़लीफ़ो हाणे ॻाल्हि सम्झी। ख़लीफ़े चयसि त तूं सही थी चए, ऐं मां इहो बराबरि फ़ैसिलो कयो, जेको तो मूंखां राय वरिती मां बराबरि फ़ैसिलो कयो। ऐं इहो कॾहिं नथो थी सघे त मां हिकिड़ी ॻाल्हि जो फ़ैसिलो बि कयां वरी पोइ उन खां ॻाल्हि खां हटी वञे। बराबरि तूं मूंखां फ़ैसिलो वरितो आहे त उन फ़ैसिले मूजिबि मां हिननि खे माफ़ु थो कयां। नाम खां पुछईं त वाक़ई हीउ जेको माण्हू आहे हे तुंहिंजो आका आहे? नम चयसि त हा अमीरुल मोमिनीन, हीउ मुंहिंजो आका आहे, हीउ मुंहिंजो आका आहे। ॿुधाईं सॼो त उहो नंढपिण खां वठी असां गॾु रहिया आहियूं, हिक ॿिए सां असांजी मोहबत हुई। एजाज असांखे मूंखे अॻुवा करायो, पोइ तव्हांखे कूड़ हणी ॿुधाईं त मां 10,000 दीनार में ख़रीद कई आहे। हीउ मुंहिंजो, हिन जी इहा मोहबत हुई जो हुतां निकितो आहे, घर घाट छॾे, पंहिंजा ऐशा आराम छॾे मुंहिंजी ॻोल्हा में निकितो आहे। सिर सहाय जी हिते महल में पहुतो आहे। तव्हांजे साम्हूं ॾिसो त कीअं बेसमटाई बीठो आहे। हीउ मुंहिंजो आका आहे। अमीरुल मोमिनीन ख़लीफ़े चयसि त नम ड्रिज न, मां तव्हां ॿिन्हिनि खे माफ़ु कयो, मां तव्हां ॿिन्हिनि खे माफ़ु कयो। ख़लीफ़े चए त ठीकु आहे, मां हाणे तव्हां ॿिन्हिनि खे माफ़ु कयो, पर नेमत खे चई त भला मूंखे तूं इहो थो ॿुधाए त तोखे कीअं ख़बर पई त हीअ हिते आहे? हे महल जो नक्शो तोखे कंहिं ॿुधायो? कीअं अची तूं हिते महल में हिते पहुतो? हिन ते अमीरुल मोमिनीन, मुंहिंजो किसो तव्हां ध्यान सां ॿुधो, मुंहिंजो हाल तव्हां ध्यान सां ॿुधो। पोइ हिन सॼो किसो करे ॿुधायोसि जेको हिन सां पेश आयो, जेको ईरानी हकीम ऐं उहा ख़ादमा जिन हिन सां इहो सॼो हिन जी सपोर्ट कई, हिन जी महल कई, सॼो किसो त हे कीअं उन सां गॾु महल में दाख़िल थियो ऐं कीअं हुन ॾसियुसि, पर हे भुलिजी अची हिन कमरे में। ख़लीफ़े ॿुधो, ख़लीफ़ो अजब में अची वियो। ख़लीफ़े चए त इन ईरानी खे घुरायो, इन ईरानी खे घुरायो। ख़लीफ़े जो हुकुम थियो, देरि ई कान थी, वठी आया ईरानी हकीम खे। ख़लीफ़ो ॾाढो ख़ुशि थियो त तो हिन जी मदद कई नेक नियतीअ सां। मां ॾाढो ख़ुशि आहियां तुंहिंजे इन अमल मां। अॼु खां वठी तूं मुंहिंजे ख़ासि मसाइबनि में शामिलु आहे। परेशान न थी, ड्रिज न, अॼु खां वठी तूं मुंहिंजे ख़ासि मसाइबनि में शामिलु आहे। शाही पोशाक था थियसि, छो जो जहिड़ो तो हेॾो अकुलु हलायो आहे, हेॾी अटकल सां कमु हलायो थी, त तूं इन जे क़ाबिल आहे त मां तोखे पंहिंजो मशीर कयां।
उन खां पोइ हिन नेमत ऐं नेम सां ॾाढो सुहिणो सलूक कयो। 7 ॾींहं महिमान करे रहाईं, 7 ॾींहं महिमान करे पंहिंजे महल में रहाईं। ख़लीफ़ो हिननि खे गॾु पाण सां खाराईंदो, खाराए प्यारे 7 ॾींहं हिननि खे पाण वटि रहाए। उन खां पोइ ख़लीफ़े नेमत ऐं नेम खे हिननि ॿिन्ही इन खां ख़लीफ़े खां इजाज़त घुरी त हाणे असांखे इजाज़त ॾे त हाणे असां वञूं। ख़ुशीअ सां इजाज़त ॾे, ख़ुशीअ सां असांखे इजाज़त ॾे त असां वञूं। ख़लीफ़े ॾाढा इनाम इकराम ॾेई हिननि ॿिन्ही खे मोकल ॾिनी। हे रवाना थिया। सफ़र कंदा 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 नेठि अची कूफे में पहुता। नेमत जो माउ पीउ हिन जे विछोड़े में परेशान आहे, उन्हनि सां अची मिलियो। उहे बि ॾाढा ख़ुशि थिया। माल मिल्कियत अॻई पैसे वारो हुयो, पर जेके वरी ख़लीफ़े हिनखे माल मिल्कियत ॾिनी, ख़लीफ़े माल मिल्कियत ॾिनसि, उन सां अञा हिन पंहिंजा वधीक कारोबार कया। पोइ नेम सां गॾु बाक़ी ज़िंदगी ॾाढे सुकून ऐं आराम सां गुज़ारण लॻा। इहो किसो हिते थियुसि पूरो। इहो किसो हिते थियुसि पूरो। हिते ॾींहुं बि थी वियो। भेण चयसि अदी किसो ॿियो। ईअं अदी जे बादशाह इजाज़त ॾिनी, अॼोको ॾींहुं इजाज़त ॾिनई, जींदान बादशाह मूंखे ॾिनो, बादशाह मूंखे मारण जो हुकुम अॼु न ॾिनो, अॼोको ॾींहुं जे ज़िंदगी ॾिनई, त राति मां तोखे इन खां वधीक दिलचस्प किसो ॿुधायो। बादशाह खे हीउ बि किसो ॾाढो दिलचस्प लॻो, ॾाढो बादशाह खे वणियो। बादशाह ईअं सम्झण, हाणे बादशाह खे बि ॼण हेर थी वई। बादशाह चयो ठीकु आहे, भला हाणे अॼोको ॾींहुं बि छॾियांसि थो, ॿुधां त राति कहिड़ो मज़ेदार किसो थी ॿुधाए। बादशाह हिनखे जीअंदान ॾिनी। हाणे राति ते वरी इंशाअल्लाह नओं किसो जेको खणी थी इंशाअल्लाह सुभाणे तव्हांजी ख़िदमत में पेश कंदा।